अमरीका ऐं ईरान विच में इस्लामाबाद में थियल ॻाल्हियूं बिना कंहिं ठाह जे ख़तमु थी वयूं। ॿिन्ही मुल्कनि विच में पाकिस्तान जी मेज़बानी में थियल ॻाल्हियुनि खे नाकाम नथो चई सघिजे, पर ठाह न थियण ते सॼी दुनिया खे मायूसी पिणु थी आहे। आबनाए हुरमज़ जो लंघ ऐं एटमी प्रोग्राम वारे मामले ते इतफ़ाक़े राय न थियण सबबि ठाह न थी सघियो। जॾहिं त जंग खां पोइ पहिरियों भेरो ॿिन्ही मुल्कनि जो हिक मेज़ ते अचणु हिकु सुठी ॻाल्हि आहे ऐं लॻे थो त परदे पोयां ॻाल्हियुनि वारो सिलसिलो जारी रहंदो, छाकाणि त अमरीकी नायब सदर JD वेंस वापसीअ वक़्तु ठाह न थियण जो त ज़िक्र कयो, पर ॻाल्हियूं ख़तमु करण जो न चयो आहे, जंहिं मां लॻे थो ॿिन्ही मुल्कनि में सिफ़ारती सतह ते ॻाल्हियूं हलंदियूं, जंगबंदीअ में वाधि थींदी ऐं आबनाए हुरमज़ तेसीं ताईं ग़ैर मशरूत तौरु खुलियलु रहंदो। अमरीकी नायब सदर JD वेंस अमरीका वञण खां अॻु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त लॻभॻि 21 कलाकनि ताईं मुस्तक़िल जंगबंदीअ लाइ ॻाल्हियूं कयूं, पर अहम नुक़्तनि ते इतफ़ाक़े राय न थियण सबबि ॻाल्हियूं कामयाबु न थियूं आहिनि, जंहिं सबबि हतमी मुआहिदो बि न थी सघियो आहे। ईरान अमरीका जूं चंद शर्त क़बूल करण लाइ इतफ़ाक़ कयो, पर अहम शर्त ते इतफ़ाक़ न थियो ऐं जंहिं में एटमी प्रोग्राम बि शामिलु आहे। अमरीका चाहे थो त ईरान वाज़े तौर ते एटमी हथियार न ठाहिण जो मुआहिदो करे। ॿिन्ही धुरनि संजीदगीअ सां ॻाल्हियुनि में हिसो वरितो। हुन उमेद ज़ाहिर कई त मुस्तक़बिल में ॿीहर ॻाल्हियूं थी सघनि थियूं ऐं छिकताण खे ख़तमु करे सघिजे थो। हुन इहो बि चयो जेकॾहिं मसइला हल न थिया त ख़िते में ॿीहर जंग शुरू थी वेंदी। हुन पाकिस्तान जे सालिस पॉलिसी वारे कोशिशुनि खे साराहियो। पाकिस्तान ॿिन्ही धुरनि खे हिक मेज़ ते आणे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कयो, जंहिं बाद नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाकिस्तान हमेशह इलाक़े में अमन लाइ मुस्बत किरदारु अदा कयो आहे। असांजी कोशिश ते ॿई धुरियूं ॻाल्हियुनि लाइ गॾु थियूं। ॿिन्ही धुरनि पाकिस्तान जी कोशिशुनि खे साराहियो आहे। हुन उमेद ज़ाहिर कई त ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां हिक ॿिए लाइ मुस्बत रवैयो जारी रहंदो। पाकिस्तान चाहे थो त जंग ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु थिए। छिकताण वारी सूरतहाल ॿिन्ही मुल्कनि लाइ नुक़सानकार साबित थींदी। असां ख़िते में पाइदार किरदारु अदा कंदा रहंदासीं। ॻाल्हियुनि में कुझु अॻभराई थी आहे, पर अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। ईरान जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिक ई मुलाक़ात में मुआहिदे जी उमेद न रखणु घुरिजे। ॿई धुरियूं कुझु मामलनि ते इतफ़ाक़ ताईं पहुतियूं, जॾहिं त ॿियनि मामलनि ते अञा बि इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। सिफ़ारतकारी कॾहिं बि ख़तमु नथी थी सघे। इहा क़ौमी मफ़ादनि जे तहफ़ुज़ जो हिकु अहम ज़रियो आहे। हुन चयो त ॻाल्हियुनि जो हीउ दौरु गुज़िरियल हिक साल में सभ खां डिघो दौरु हुयो, जेको लॻभॻि 24 खां 25 कलाकनि ताईं जारी रहियो। अहिड़ी उमेद न रखणु घुरिजे त असां हिक ई वहक में कंहिं मुआहिदे ते पहुची वेंदासीं। मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि अहिड़ी उमेद न हुई। आख़िर में हुन चयो ईरान इलाक़े में पाकिस्तान ऐं ॿियनि दोस्त मुल्कनि सां राब्तो जारी रखंदो।